बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त असांजो क्लास 5 आहे, उनजो लेसन जेको सबक़ु आहे उहो पहिरियों आहे। उन जे बारे में अॼु असां तव्हां सां अहम सुवाल जेके आहिनि सबक़ु पहिरीं जा उहे शेयर कंदासीं। त असां अचूं था पंहिंजे सबक़ु जी तरफ़। सबक़ु पहिरियों जंहिंजो उनवान आहे जहिड़ो तुंहिंजो नाम हमद। सवाल नंबर पहिरियों आहे, हीउ जहान कंहिंजे तारीअ तगे थो? जवाबु आहे, हीउ जहान अल्लाह ताला जे तारीअ तगे थो। सवाल नंबर 2 आहे, शाइर ॿिए बेत में रब साईं खां कहिड़ी दुआ घुरे थो? जवाबु आहे, पंहिंजे फज़ल सां फ़ेरूक जो रहम कजांइ, अदल सां आउं न छुटंदुमि। सवाल नंबर 3 आहे त शाइर रब पाक खां कहिड़ी बाज घुरे थो? जवाबु आहे, जेॾो अल्लाह साईं जो वॾो नालो आहे शाइर ओतिरी बाज घुरे थो।